में भी पाए एंड मां बिकन स्कूल जी स्टूडेंट आया मां 1 क्लास में पढ़ंदी आहियां एंड मां ताकि ॿुधाईंदसि सिंधी सकाफ़त जे बारे में आदेश जे लबन ते तहज़ीब जो तरानो आदेश जे लबन ते तहज़ीब जो तरानो अजरक कुलन में ओड़े रंगीन थियो ज़मानो जाम सदस असन सुड़ी सकाफ़त दुनिया जी सभिनी सकाफ़तुनि खां बहितर ऐं बाला आहे ऊची ऐं आला आहे पुरकशिश ऐं प्यारी आहे तंहिं करे के शाइर फरमाए त सिंध मुजिया मां सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरी पवां छा लिखां जाम सदा सिंध सकाफ़त में अजरकूं पटका टोपियूं म्यूज़िकियूं ऐं सिंधी ॿोली बि शामिल आहे जंहिंमें जॾहिं मां मूंखे लोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुरकी ॾींदा आहिनि हिन शेर सां मां एडिंग करणु चाहींदसि हा मां सिंधी आहियां ॿोलियां ॿोली मिठड़ी हा मां सिंधी आहियां जिए सिंधी ॿोली जिए सिंधी सकाफ़त महिरबानी।